ठीक है, वॾी महिरबानी और तफ़सीलन खां आगाह कयो। नाज़िन, कश्मीर जे अवाम पारां वफ़ाक़ी बजट खे रद्द कंदे आम वाहिपे जे अघनि में घटाई करण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था जाम असगर चाचर जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, कल जो वफ़ाक़ी बजट है वो क़ौमी असम्बली में पेश किया वो पूरे पाकिस्तान की आवाम जो नज़रूं जेके इन बजट से हुयूं तो जी आवाम है उनके रिलीफ मिलंदो। अचो तो कश्मीर वासियन से कलो के वफ़ाक़ी बजट से गाल बोल क्यों तो उहे इन बजट के किएं था ॾिसनि। ही जो 2023-24 जो बजट पेश किया है इनमें आम मानू के कड़ो फ़ायदो है सोचणो इन गाल ते आ आम मानू के को फ़ायदो मिले तो आम मानू के टके जो भी फ़ायदो ना है। छो तो अटे जो कीमतों तव्हां ॾिसो आसमान ते आहिनि, खंड जो कीमतों तव्हां ॾिसो आसमान ते आहिनि, घी दाल अगर ये चीज़ों सस्तियों भी थियूं आहिनि तो सिर्फ़ बजट में थियूं आहिनि। दुकाननि ते हिन टाइम भी 440 में घी विकामे थो, दाल जा तव्हां रेट ॾिसो उहे भी आसमान ते आहिनि। इन को भी फ़ायदो ना है, आवाम के को फ़ायदो आहे कोन। गवर्नमेंट चए पे रेट लाइंदासीं पर उनके बावजूद भी कोई अहिड़ो ख़ासि फ़र्क़ु न पियो आहे। सिर्फ़ु घी खां अलावा कोई भी शइ इन टाइम सस्ती न थी आहे। खंड भी महांगी बीठी आहे, अटो भी महंगो बीठो आहे ऐं उन खां अलावा ये रोज़मर्रा जी जेकी शयूं दालूं वग़ैरह आहिनि उहे भी महांगियूं बीठियूं आहिनि। वरी ख़ासि करे ग़रीब गुरबो आवाम जेकी आहे दवाउनि में गवर्नमेंट जे सरकारी अस्पतालनि में आहे भी कुझु न दवा मिले थी न इलाज मिले थो। कोई प्राइवेट स्टोरनि ते वठनि था दवाउनि जा रेट भी गवर्नमेंट कोई भी रेट घटि न कयो अथऊं, अञा वधी विया आहिनि रेट। जेके बुनियादी शयूं आहिनि न जेके असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में हलनि थियूं, फ़र्ज़ु कयो हाणे जीअं मेडिसन आहे, मेडिसन में का बि शइ जेकी आहे न का बि मतिलबु उनमें लाथ न आई आहे ऐं अटे जो जेको रेट आहे उनमें बि का लाथ न आई आहे। जेकी बुनियादी शयूं आहिनि रोज़मर्रा जूं उहे असां वठी कोन था सघूं। मीन्स सोलर प्लेट इन्हनि लाथियूं आहिनि या सोलर सिस्टम में चवनि था असां घटि कंदासीं, पर जॾहिं असां जेके बुनियादी शयूं नथा वठी सघूं त सोलर प्लेट किथां वठंदासीं। पोइ इन जे करे असां हुकूमत खे जेको आहे न अपील कयूं था, गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे जेके असांजूं बुनियादी सहूलतूं जेके असांजी जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में हलनि थियूं, इहे मेडिसन थी वई, मेडिसन में का लाथ न आई आहे, इनमें कुझु ॾिनो वञे ऐं ॿियो अटे जी क़ीमत में त जीअं रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेको डेली वेजिस वारो माण्हू आहे, रोज़ मज़दूरी वारो माण्हू आहे, उहो पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां सफ़र। पर असांखे उहो साॻियो ई जेको आहे बजट जीअं महांगाई में आवाम पिसे पई ईअं ई साॻी पिसे थी पई। उहे साॻा टैक्स लॻाए विया आहिनि ग़रीब जे मथां। सरकारी मुलाज़िमनि जूं त पघारियूं वधायूं आहिनि। पाकिस्तान में आदमशुमारी तमामु हेठि तबिके में ग़रीब रहे थी पई वधि में वधि, उनखे को रिलीफ न मिलियो आहे। त असांजी उमेदां हुयूं त हुकूमत में त ग़रीब आवाम खे रिलीफ मिलंदो, पर उनखे रिलीफ न मिलियो आहे ऐं असां चाहियूं था त अॻिते जे लाइ हुकूमत खां सोच करे। जी बजट जे हवाले सां कश्मीर वासियूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त जेके अशया खुर्द नोश आहिनि, जेके असांजी रोज़मर्रा जूं शयूं आहिनि, उन्हनि ते असांखे रिलीफ ॾिनो वञे त जीअं आम माण्हू जेकी ज़िंदगी आहे उहा आसानी सां गुज़रे। कैमरामैन जाम ज़ाहिद गल सां गॾु या असगर चाचर, धरती TV कश्मीर।